गुस्ताख कहीं जायजा गुस्ताखी करण का पहिरियों सोचे छॾ त मां रुगो तुंहिंजो वॾो भाउ न पर हिन सॼे राज जो चङो मुड़ुसु आहियां। तूं चङो न बस कर बकवास न कर मुंहिंजे साम्हूं। ईअं नथो जो सॼो राज तुंहिंजूं बूटियूं बूटियूं करे छॾे। भुल थई आहे सालार खान, भुल थई। तूं राज जो चङो न आहीं, तूं राज जो ॾाढो मुड़ुसु आहीं। राज वारा तुंहिंजी इज़त नथा कनि बल्कि तोखां डिॼनि था। राज तोसां मोहबत नाहे कंदो कि राज मजबूर आहे। तूं मूंखे इहो ॿुधाए तूं हिते छो आयो आहे? मां त तुंहिंजो चहिरो ॾिसण बि नथो चाहियां। गुस्ताख कंहिं जाइ जा बेअदब। हलो वञे था। मूंखे बि तुंहिंजी शिकल ॾिसण जो शौक़ु नाहे पर आयो आहियां त ईअं न वेंदुसि। जंहिं मक़सद लाइ आयो आहियां उहो पूरो करे वेंदुसि। तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे। तूं एबनॉर्मल आहे। चरियो थी वियो आहे तूं नादिर, चरियो। परू किथे आहे? मां थो चवां सालार खान मूंखे शराफ़त सां ॿुधाए त परू किथे आहे? अड़े ॻाल्हि त ॿुध, मां तुंहिंजे हिन परूअ जो चौकीदार आहियां जो माण्हू चौकी ॾींदुसि। हूंदो किथे थुकू झलींदो पंहिंजे लोफर दोस्तनि सां गॾु। परू किथे आहे मूंखे कहिड़ी ख़बर आहे? सालार खान भाव ऐं भाव थी रहो। मूं जहिड़े माठे समुंड में जेकॾहिं तूफ़ान आयो न त तुंहिंजा तख़्ता ऊंधा थी वेंदा। अरे भाउ खां खट खाली चङी आहे। नहीं तूं मुंहिंजो भाउ। मूंखे परू खपे, हींअर जो हींअर ऐं हिते खपे। मूंखे परूअ जी का बि ख़बर कान्हे का। कन खोले ॿुधी छॾ। ऐं हा ॿीहर कॾहिं परूअ जो ज़िक्र मूंसां न कजांइ। सॼी ख़बर आहे तोखे। ॾोहारियुनि जी तूं नानी आहीं। मां थो चवां मूंखे हींअर जो हींअर परू खपे हिते, न त अहिड़ो कमु कंदोसीं सॼी ज़िंदगी यादि कंदे। इन खां अॻु में जो मुंहिंजा माण्हू अचनि ऐं तुंहिंजो पुछ पुछ करे छॾनि, इज़त सां हली वञे था। हल हल था। अॼु शाम ताईं जेकॾहिं परू घर मोटी न आयो त मूंखे कसम आहे बाबा जी इज़त जो मोटी तूं बि घर न ईंदे। मूंखे अॼु जो अॼु परू खपे, सम्झई? ओड़े मुझा मोबी पुत्र गोर यार सालिया के एड़ी ची फट ॾिनई, एड़ी ची फट ॾिनई जो सालिया जा त चीकट निकिरी आयो। वरी से सालियो सुल्तू परू पाजो से पाण के मोतबर था समझन, आसमान सां पिया ॻाल्हाइनि था। मूंखे माण्हू आहियूं हाणे ॻोल्हे ॾेखार न परूअ खे त कहिड़ो बाज़ झटे वियुसि। इहो सुल्तू टके जो चोरो मथे त मुंहिंजे पुट गोर खे ताबारी गोर अहिड़ी जुठ कंदुसि जो चीकट कढी छॾींदुसि। चीकट सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।